वखातमिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा ला तमुतन्नी हत्ता तुरयनी अलिया सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। ॾाढा दुरूद शरीफ पढ़ो जेके मोहब्बत सां वेठा हो। अस्मा वॾो आवाज़ न कंदम। उलमाए किराम जो कसीर तादाद में आहिनि 15 मिनट बस। ॾाढा दुरूद पढ़ो जेके मुजाहिद हो, जेके मोहब्बत सां वेठा हो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अल बैती व बारिक व सल्लम। अजीजाने गिरामी, मौजा मोहतरम मुसलमान भाइरों, जिंदगी में पहिरों दफो हज़रत मौलाना अली असगर साहब जे दावत ते हुकूमत ते हाज़िरी नसीब थी आ। दुआए अल्लाह ताला इन प्रोग्राम खे अवां असां सभिनी जे लाइ बख्शिश ऐं निजात जो ज़रियो बणाए ऐं हेॾी सारी अज़ीम शान सीरत कॉन्फ्रेंस जे हवाले सां मां मुबारकबाद पेश कयां तो हज़रत मौलाना अली असगर साहब खे ऐं सदन जे साथियुनि खे ऐं जंहिं जाइ ते ये प्रोग्राम थी रहियो आहे असांजे क़ौम जो मौजूद शख्सियत मोहतरम बरादरम वडीरो ख़ालिद हुसैन साहब उनखे भी मुबारकबाद पेश कयां तो। अवां जे साम्हूं जेके मां लफ्ज़ मुबारक पढ़िया आहिनि ये सोने रसूल जी दुआ ॾाढे चो सुभान अल्लाह। जेके मोहब्बत सां वेठा हो उहे चो सुभान अल्लाह। इमामुल अंबिया इहा दुआ घुरी आ तुझे मुंहिंजे पीर अली मुर्तज़ा जे लाइ। दुनिया तो के गलत गाइड कंदी आ त ये अली सिंह जो जिक्र तज़किरो न कंदा, ये तो के गलत भलाईंदा। असांजे जमीयत उलमा इस्लाम जे स्टेज ता तो के आल बैतन जो तारीफ ॿुधण में ईंदी, मर्तबो ऐं मान ॿुधण में ईंदो। असां आल बैतन जी तारीफ ॿिनि ॻाल्हियुनि सां कंदा आहियूं। हिकु रब जो क़ुरान पढ़ी नबी जे आल बैतन जी तारीफ कंदा आहियूं, ॿियो मुस्तफ़ा जो फरमान पढ़ी हुजूर जे आल बैतन जी तारीफ कंदा आहियूं। नथा चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ सुभान अल्लाह। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीमार हो, नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत सहाबा इकराम के फरमाओ ऐन अली, अली काथे आ? सहाबे अर्ज़ कयो, सहाबा इकराम अर्ज़ कयो नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जा रसूल प्यारो अली मुर्तज़ा ते मौजूद काने को। सोना अली मुर्तज़ा जंग ते वयो आ। ओ शिकार परवारा उन पीर अली जी तारीफ तो क्या जो को तू जो मुझो मुर्शिद अली, जो को तू जो मुझो रूहानी बाबू अली बैतुल्लाह में जायो हो। उन सोने अली जी गाल तो क्या जी 2 साल उम्र हुई अरबी मोहम्मद 32 साल जो हो। नबी से चाचे ख्वाजा अबू तालिब ले आया, चाचा तू मां नबी सां ॾाढा गन ॾिनान मुझे करे मक्के वारन सा बगावत कयूं थी, मां नबी सां ॾाढा गन ॾिनानी। ओ चाचा मां अरबी मोहम्मद करीम इन जे करे तो ले आयो आ। चाचा तो के नंढा बच्चा गंजन, चाचा तू पोड़ो थियो आहे, चाचा मां तुझो बाज़ू बणजण आयो, तुझो बाह बेली बणजण आयो।
मुस्तफा करीम पंज नबूवत जे ज़बान मुबारक सा ये अल्फाज मुबारक जो कया ख्वाजा अबू तालिब प्रिय नबी खे फरमायो हे 2 सालन जो सोनो अली तुझे हवाले तो क्या वनी हिन जी तरबियत पाण कर मुस्तफा करीम सोनो अली 2 सालन जो ओ शिकार परवारा इमाम लंबिया पाण पीर अली जी तरबियत कया पालना कया सोने अली जी मां सदके वना हुजूर जो तरबियत दा 8 सालन जो उम्र में तुझो मुझो मुर्शिद अली आयो प्रिय नबी ते कलमो पढ़ी हुजूर जो सुभान अल्लाह मोहब्बत सा नथो चे डाडिया डाडिया चो सुभान अल्लाह जेके जोर से सुभान अल्लाह चौंदा अल्लाह कंदो नंढ में उन्हन के आल पैतन जे अपे अली मुर्तजा जी ज़ियारत थींदी जेके जोर से सुभान अल्लाह चौंदा अल्लाह कंदो उन्हन के इमाम ज़ैनुल आबिदीन जे ॾाॾे जी ज़ियारत थींदी उन पीर अली जी तारीफ तो कया जो को अम्मा जे पेट में हो तुझे मुझे पीर अली जी अमर जो नालो फातिमा हो जड़ी नबी से पांजे चाचे जे घर चाचे अबू तालिब जे घर इंदा ओ शिकार पर में जलसे में अचण वारा हाँ सोने अली मुर्तजा जी अम्मा रहमतुल्लाह अलमीन नबी के दिसी करे हुजूर के दिसी करे तुझे मुझे पीर अली जी अमर उठी थी रहंदी हुजूर जंजात इखलाक आला अथो जे सुभान अल्लाह हुजूर जाते इखलाक ही निराला इखलाक जी तारीफ कुरान में आ इमाम लंबिया जी नबी से फरमायो मां पांजी चाची खे चम मां इमाम लंबिया जदी दीनो तू उठी थींदी आए मुंजी चाची तू उठी थींदी आ हुजूर जन के की फरमाए तुझे मुझे पीर अली जी अमर सोना जो को मुझे पेट में बचो तो इमाम लंबिया जे इस्तकबाल में माखे उठण के मजबूर कंदो डाढा तो सुभान अल्लाह उन सोने अली मुर्तजा जी तारीफ तो क्या जे ला नबी से खोल तो आयो ने जे पीर अली जे ला नबी से फरमायो तहमक तहमीला मकलम अली तुझी रत ए मां इमाम लंबिया जी रत हुआ उन सोने अली जी गाल तो क्या जे के मुस्तफा फरमायो वो अक़ज़ाहुम फल मदीनत आलिया मदीने जो चीफ जस्टिस प्यारा अली तो आए मदीने जो वडो काजी तो आए उन सोने अली जी तारीफ तो क्या जिनके नबी से दिसी करे हजरत साहबा इकराम जी मजलिस में बैठा प्यारे अली जो गुजर थोआ रहमत वाले नबी सजो कयो हुजूर जन से फरमायो सोना अली ओरे जाओ सोनो अली मुर्तजा आयो इमाम लंबिया साहबा इकराम बैठा नबी से फरमायो अज सोना अली मुझी दिल दी चवे तमातो के नए नहीं लक बसा अज दिल थी चवे कंडो बस आखिरी लफ्ज थी दिल थी चवे नहीं लक बसा तो के सदियो सोने अली मुर्तजा के हुजूर जल फरमाए साबी साबी कन्नो दई बैठा तज नबूवत दे ज़बान मो नवा जुमला बुददा से नवा लफ्ज बुददा से हुजूर जे पाक ज़बान मुबारक में इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजे नबूवत जे ज़बान मुबारक दा तुझे मुझे मुर्शिद अली के फरमायो ओ सोना अली मुझी दिल दी तवे तू के नए लक़ब सा सजा ए हुजूर जन फरमायो सोना अली तू सय्यदुल अरब है नबी से ये अल्फाज फरमाया तू सय्यदुल अरब है यानी अरबन जो सुभान अल्लाह धरिया डाटे जो सुभान अल्लाह हुजूर फरमाओ सय्यदुल अरब अरबन जो सरदार असा सोने अली जा गुलाम आखिरी जुमला थी मां पांजो बयान खत्म तो कया सोने अली मुर्तजा जे औलाद जो तो के छड़ो मुख्तसर तारीफ करायो वना तो के गलत मानो गाइड कंडाल त बारणे मामल खे न मनी जान असा त अली जे नौकर सोने अली जे औलाद जा नौकर सोने अली मुर्तजा जो पगदार पुत्र जो नालो हजरत हसन हुसैन हो हसन हुसैन जे बरादर जो नालो कर
करबला जे शाह इमाम हुसैन जा गुलाम सोने हुसैन जो पगदार पुट जदों सैयद सगोरन जी आमद थिया जदों अहले बैतन जो सिलसिलो वधोआ उन जो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन ज़ैन माना सोहणो आबिदीन माना इबादत कंदड़ नालो अली हो इमाम हुसैन जो पुट जो ज़ैनुल आबिदीन सलीदान सैयद ज़ैनुल आबिदीन जो पुट इमाम पाकिर हो असा उन जा गुलाम इमाम पाकिर जो पुट इमाम जाफर सादिक हो असा उन जा गुलाम इमाम जाफर सादिक जो पुट इमाम अली रज़ा हो असा उन जा गुलाम इमाम मूसा काज़िम जो पुट इमाम अली रज़ा हो असा उन जा गुलाम इमाम अली रज़ा जो पुट इमाम अली नकी हो असा उन जा गुलाम अली नकी जो पुट अली तकी हो असा उन जा गुलाम हसन अस्करी हो अली तकी जो पुट हसन अस्करी हो रब जो कसम असा त्यो बंदी इन ख्याल नजरिए जाओ जो को इन भलारन के खानदान में जो को इन बुजुर्गन के खानदान में मुर्शिद महदी पैदा थी दो असा उन जा भी मुहिब नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान मजीद शाने सहाबा शाने अहल बैत अल्लाह ताला मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए वदीक उलमाए कराम के बेहतरीन अंदाज में हज़रात सहाबाए कराम अहल बैत इज़ाम जो बयान ॿुधाईंदा तमाम तौफीकी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट इरशाद अहमद जाजड़। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो इरशाद अहमद जाजड़ पेज, असां हर रोज़ महिनत कंदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ नातियूं ठाहींदा आहियूं, तव्हांजे लाइ जेको आहे शॉर्ट्स क्लिप बयान ठाहींदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ। तव्हां मां इहा उमेद हूंदी आहे त हिकु लाइक ऐं शेयर सो जंहिंमें दोस्त नई बयान या नई नात खपे थी सो असांजे पेज इरशाद अहमद खे ज़रूरु लाइक ऐं फॉलो करे छॾियो, महिरबानी।